सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। ज़हर ज़िंदगिया बेगरा आयो तो सुठो कौन तो करे बस कर खोल कमर के खोल ठीक है खोल उधर मूं सम्झियो त तो असांखे धोखो ॾिनो आहे। असल धोखो त मूंसां थियो आहे मूंसां थियो आहे रबन। हाणे जेको वॾो धोखो आहे उहो गफ़ार ख़ान सां थींदो। छा सच में रईस गफ़ार ख़ान खे मारण वारा आहिनि? हा रबन, गफ़ार ख़ान खे मारे करे कमाल ख़ान सॼे ॻोठ जे मथां कब्ज़ो करणु चाहे थो। पोइ त असांखे जल्द में जल्द उन तरफ़ हलणु घुरिजे। उठा घणी देर थी वई आहे रबन। बाल जेतिरी देर उते पहुचंदासीं ओसी ताईं त गफ़ार ख़ान खे दफ़न करे चुका हूंदा। हलो हल मैंने कमाल खान जे ज़ुल्म जी लिस्ट कढां त ॻोठ जो को बि अहिड़ो माण्हू नाहे हिन जे ज़ुल्म जो शिकार थियल आहे। ऐं हिन जेके माण्हुनि ते ज़ुल्म कया आहिनि उन जे एवज़ हिन जी सज़ा मौत आहे। मौत दादा साईं, तव्हां त पूरे ॻोठ जी ॻाल्हि था कयो। मां पूरे ॻोठ मथां ज़ुल्म कयो आहे। पर तव्हां मूंखे ॿुधायो हिन पूरे ॻोठ में अहिड़ो माण्हू आहे जंहिंजे मथां मूं ज़ुल्म कयो हुजे? ॿुधाए मूंखे त मां तुंहिंजे मथां ज़ुल्म कयो आहे कॾहिं? न बाबा साईं न, तव्हां त सदाईं असांजे मथां शफ़क़त जा हथ घुमाया आहे। तूं ॿुधाए मूंखे, तूं ॿुधाए तो मथां ज़ुल्म कयो आहे कॾहिं मूं? न कॾहिं बि न। रमू, तूं ॿुधा तो मथां कॾहिं मूं ज़ुल्म कयो आहे? न बाबा साईं। अदा साईं, हिते को बि हिकिड़ो माण्हू न आहे जेको मुंहिंजे ख़िलाफ़ गवाही ॾिए ऐं चवे त कमाल खान असांजे मथां ज़ुल्म कयो आहे। इहो तव्हांजो तहसुब आहे जंहिंजे करे तव्हां मूंखे मारणु चाहियो था ऐं मुंहिंजी पूरी मुल्कियत ते कब्ज़ो करणु चाहियो था। रबन, हाणे मूंखे ॿुधायो त काॾे वञण जो इरादो आहे? ॻोठ ईंदासीं। उठा न रबन न, इहा वॾी ग़लती हूंदी। जेकॾहिं तूं ॻोठ वहीं, मां सम्झां थो त उन ॻोठ ते कमाल ख़ान जे माण्हुनि जो कब्ज़ो थी चुको हूंदो ऐं उन्हनि जा माण्हू पूरे ॻोठ खे घेरे में आणे चुका हूंदा। उठा, तुंहिंजो छा मक़सदु आहे त मां मुज़ल जीअं ॻोठ छॾे परमू करे वञा? रबन, हिन वक़्तु ॻोठ जो रुख करणु बहादुरी न पर बेवकूफ़ी हूंदी। इन करे मां तोखे इहा सलाह ॾींदुसि त मीरा खे तूं महफ़ूज़ जॻह ते छॾे अच। जेकॾहिं मीरा तोसां गॾु हूंदी त तूं दुश्मननि सां विड़ी न सघंदी। पहिरियां तूं मीरा खे छॾे अच, पोइ मां बि तोसां गॾु आहियां।
हाँ रबन, चाचो ओठो सही तो चवे। मां नथी चाहियां त मां तुंहिंजे मथां ॿार बणिजी वञा ऐं हिन वक़्तु तूं मुंहिंजे करे मुसीबतनि में घिरजी वञी। मां त चवां थो रबन तूं मीरा खे वारिस वारे घर में छॾे अच, उते ही महफ़ूज़ रहंदी। तूं मीरा खे मोटरसाइकिल ते खणी करे ओॾां निकिरी वञ। मां बिलाल सां राब्तो कयां थो, हू ॻोठ तरफ़ वियो आहे। पूरा हाल अहवाल वठी अची मूंसां मिलंदो, मां बि उन तरफ़ अचां थो। उते वेही सलाह कयूं था त छा करणो आहे। गफ़ार खान, ही फ़ैसिलो असां ॻोठ वारनि ऐं कमाल खान जे विच में निबेड़ चाहियूं था। गफ़ार खान, जेके बि तव्हां भाइरनि जा पाण में मसइला आहिनि उन्हनि खे पासे ते रखो। फ़िलहाल कमाल खान ऐं ॻोठ वारनि जे मसइले खे हल कयो। वाकई तूं सचो आहीं हाकिम खान। असां भाइरनि खे पंहिंजा इख़्तिलाफ़ पासे ते रखणु घुरिजे। मां जेको विढ़ां थो न, हिन ॻोठ वारनि जे करे विढ़ां थो। हिननि जे बहितरीन मुस्तक़बिल लाइ विढ़ां पियो। मूं सोचियो हो त मां हिन पंहिंजे ॻोठ खे जन्नत बणाए पोइ मरंदुसि। पूरी सिंध लाइ हिन ॻोठ खे हिकिड़ो मिसाली ॻोठ बणाईंदुसि त जीअं ॿियूं क़ौमूं असांजे ॻोठ खे ॾिसी इहो मिसाल ॾियनि त जेकॾहिं ॻोठ बणाइणो आहे त गफ़ार खान जे ॻोठ जहिड़ो ॻोठ बणायूं। हिते अमुन हुजे, सुकून हुजे, को बि माण्हू बुख ते न सुम्हे, को बि माण्हू हिते रोज़ीअ लाइ परेशान न हुजे। अमीर ऐं ग़रीब लाइ हिक जहिड़ो ई इंसाफ़ हुजे। अमीर ऐं ग़रीब में को बि फ़र्क़ु न हुजे। पर शायदि मां ग़लति जाइ ते अची पैदा थियुसि, जिन लाइ मां विढ़ां पियो उहे ई मूं मां बेज़ार थी चुका आहिनि। मां जिन जी ताक़त ते तव्हां जहिड़नि ज़ालिमनि सां जंग जोटण पियो चाहियां, अॼु उहे माण्हू मुंहिंजे ख़िलाफ़ थी बीठा आहिनि। मूंखे इहा ख़बर ई कान्हे त ही माण्हू मुंहिंजो साथ छॾे वेंदा। हिननि जो शऊर हिननि खां मोकिलाए वेंदो ऐं वरी ही जहालत जी धुबड़ में फासी पवंदा। अफ़सोस, मां हिननि खे सुञाणण में वॾी ग़लती करे वेठुसि। तूं फ़ैसिले ते छो न वियो? जेकर इहो सुवाल मां तोखां कयां त पोइ जेकर मां हक़ ऐं सच जो साथ नथो ॾेई सघां त पोइ मां पाण खे जाहिलनि जे टोले में बि शुमार न कंदुसि। पोइ मुंहिंजो बि इहो साॻियो ई जवाबु आहे। न ॼाण त फ़ैसिलो कीअं थियो? अञा फ़ैसिलो निबिरियो न आहे। जॾहिं बि फ़ैसिलो निबिरंदो त सच मथां कूड़ जी फतह थींदी। सदाईं कूड़ हिते कटींदो आयो आहे, सच कॾहिं बि सोभारो न आहे थियो। तूं सचो आहीं, जाहिलनि जे देश में सच कॾहिं बि सोभारो न आहे थियो। उठा थी सघे थो त मुंहिंजे हुते पहुचण खां पोइ वेस गफ़ार खान खे को फ़ाइदो मिली पए। रैत गफ़ार खान जाहिलनि जे विच में घिरियल आहे, उनखे उन्हनि मां को बि फ़ाइदो न पवंदो। पर उन्हनि सां गॾु तूं बि मारियो वेंदे, पोइ पोयां अहिड़ो केर बि न रहंदो जेको उन्हनि खां पलान करे। मां तोखे बहितर सलाह ॾींदुसि त तूं वारिस वारी जॻह ते हल, उते थधे सीने सां वेही करे सोचे सम्झी पोइ कदम खणंदासीं। मां ऐं बिलाल बि उते अचूं था। रबन जे करे तकर कईसीं त सभु मारिया वेंदासीं। रबन जेको कुछ करणो आहे वो हुते हली सोचूं था। हाणे हिते भी वक्त विञाणे अॼु आयो आहे। जेकर हाकिम खान जे माण्हुनि खे ख़बर पइजी वई न त हू कंहिंमहिल बि हिते पहुची वेंदा, छो त असां उन्हनि खां अञा घणो परे न आहियूं। हाणे वक़्तु न विझां रबन, निकिरण जी कयो। ठीकु आहे, उठा जेतिरो जल्द थी सघे न तूं बि उते पहुची वञा। ऐं हा, पंहिंजे ॻोठ जी सॼी ॼाण खणी पोइ अचां। मां उते जल्दी अची वेंदुसि। तव्हां बोरिंग वारे नंबर ते
मोटरसाइकिल बीठी है उन ते चढ़ी जल्दी हलो हलो। तव्हांखे मुंहिंजो अहसास तॾहिं थींदो जॾहिं मां या त हीअ दुनिया छॾे हलियो वेंदुसि या वरी ही ॻोठ छॾे हलियो वेंदुसि। तव्हां जूं अखियूं पूरियल आहिनि ऐं तव्हांजे ज़हननि खे ताला लॻल आहिनि। किथे ईअं न थिए जो तव्हांखे देर थी वञे तंहिं करे पंहिंजूं अखियूं खोलियो। दुश्मन ऐं सॼण खे सुञाणण जी कुवत रखो न त वॾी देर थी वेंदव। छो जो वक़्तु कंहिंजे बि चवण सां कॾहिं बि रुकबो कोन। सोचो खुदारा सोचो किथे ईअं न थिए जो असांजी धरतीअ जूं कहाणियूं ऐं किस्सा तव्हां किताबनि में पढ़ो केरु तव्हांखे ॿुधाइण वारी न रहे। हाकिम खान अदा जी तकरीर बंदि करण जो कुझु सोच। मूंखे ॿुधायो त मूंखां कहिड़ी ग़लती थी आहे। जो तव्हां मूंखां मुंहुं मोड़े हक़ जो साथ छॾे ॾिनो आहे। गफ़ार खान तव्हां ॻोठ वारनि खे इहा नसीहत कंहिं बेचकर कजो। असां जंहिं ॻाल्हियुनि लाइ आया आहियूं उहे ॻाल्हियूं कयो। असां सभु उन करे गॾु थिया आहियूं त सच खे साम्हूं अचणु घुरिजे। छो त जेसिताईं सच साम्हूं न ईंदो तेसिताईं असां मां जहालत कॾहिं बि ख़तमु कान थींदी। मां असुल खां वठी इन कोशिश में आहियां त शऊर खे अॻिते आणियां ऐं जहालत खे धिके पोइते करे छॾियां। तव्हां छा था चवणु चाहियो? असां जेके सभु जा सभु बीठा आहियूं ऐं जेके ॻोठ वारा बीठा आहिनि इहे सभु जाहिल ऐं कूड़ा आहिनि ऐं असांजे विच में जेको तव्हां बीठा आहियो सच जो परचम खणी त तव्हां सच आहियो। हा बिलाल कहिड़ियूं पियूं ख़बरूं हलनि? अदा वठा अञा ताईं ॻोठ में ख़ामोशी आहे ऐं ॻोठ जूं सभु गिटियूं ख़ाली आहिनि ऐं सभु फ़ैसिले लाइ उताक ते मौजूदु आहिनि। अञा ॻाल्हियूं न आहिनि निबरियूं। हा बिलाल कमाल खान ऐं हाकिम खान हिते ॻाल्हियूं निबेरण लाइ कोन आया। हू गफ़ार खान खे मारण आया। जीअं मुनासिब मौक़ो वठी करे हू उनखे मारे विझंदा। अञा ताईं उन्हनि अहिड़ो क़दम नाहे खयो। जेकॾहिं गफ़ार खान मारिजी वञे हा त सॼे ॻोठ में भॼ भॼां शुरू थी वञे हा। गफ़ार खान खे मारण जे लाइ ॿ हां खपनि ॿ। कमाल खान इन बुॾतर में हूंदो त इनखे हिते मारियां या न। मूंखे नथो लॻे त कमाल खान इहा ग़लती हिते कंदो। कमाल खान वॾो शैतान माण्हू। पहिरियां हू ॻाल्हियुनि मां इहो महसूसु कंदो त ॻोठ वारा गफ़ार खान सां हमदर्दी रखनि था या न। जॾहिं उनखे ख़बर पई त ॻोठ वारनि जी हमदर्दी गफ़ार खान सां न आहे त पोइ हू गफ़ार खान खे मारे करे पंहिंजे ॻोठ वारनि जे मथां दहशत विहारे छॾींदा। बिलाल हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ जॾहिं ॻोठ में भॼ भॼा शुरू थी वञे त तूं उतां निकिरण जी कजां। ठीकु आहे अदा वठा मां इहा ख़बर ॿुधी त निकिरी ईंदुसि। पर जेसिताईं फ़ैसिलो न थिए तूं उतां न निकिरजांइ। छो त थी सघे थो त कमाल खान वारा गफ़ार खान खे मारण में साहब न रखनि। जीजा तूं परेशान न थी। अलाह साईं ख़ैर कंदो। वॾो साईं फ़ैसिलो निबेरे पोइ ई ईंदो। छोटू जेसी ताईं साईं घर नथो अचे मूंखे सुकून न मिलंदो। जीजा जेकर चवीं त मां जाज करे अचां। न छोटू तूं ॿार आहीं। हिन वक़्तु औताक ते ख़तरो आहे। कंहिं वक़्तु बि कुझु थी सघे थो। मुंहिंजी दिलि चवे थी कुझु बि कोन थींदो ऐं साईं ख़ैर सां अची वेंदो। आमीन छोटू आमीन। ख़ुदा कंदो त ईअं ई थींदो।
रबन छा पियो ॾिसी? मीरा घर खाली आहे ऐं दर खुले पियो हो, इन करे सॼे घर जी जांच लथम, छो त लापरवाही असांखे माराए सघे थी। हाणे मुतमिन थी वई रबन? ही दिल तॾहिं मुतमिन थींदी मीरा जॾहिं ओठो मुंहिंजे ॻोठ जा अची हाल अहवाल ॾींदो। हाकिम खान, असांजे विच में जेका ही नफ़रत आहे ऐं दुश्मनी आहे, इहा असांखे कमज़ोर कंदी आहे। जेतिरी ताक़त असां हिक ॿिए खे झुकाइण लाइ लॻाईंदा आहियूं, जेकॾहिं उहा ई ताक़त असां माण्हुनि जी भलाईअ लाइ कमु आणियूं त हीअ असांजी क़ौम किथां खां किथे पहुची वञे। पर अॼु ताईं असां पंहिंजा क़ौमी मक़सद विसारे ज़ाती दुश्मननि में चुटिजी विया आहियूं, जंहिंजो कारण तबाही आहे। असां जेकॾहिं ॿियनि क़ौमुनि ते नज़र विझंदासीं त उहे क़ौमूं वञी चंड ते पहुतियूं आहिनि, पर असां अञा ताईं झंड ते वेठल आहियूं। आख़िर इहा जहालत असां मां कॾहिं ख़तम थींदी? असां पंहिंजी ज़ाती दुश्मनी विसारे कॾहिं हिकु थींदासीं? हाणे वक़्तु अची वियो आहे त असां पंहिंजो पाण में हिकु थियूं। जेकॾहिं मां पंहिंजूं पुराणियूं सभु रंजिशूं ख़तम करे तव्हां सां हथ मिलाइण लाइ तयारु आहियां, त तव्हांखे बि भले साईं ते हथ रखी इहो कसम खाइणो पवंदो त असां पाकी ज़िंदगी हिक ॿिए जे भले लाइ गुज़ारींदासीं। तव्हांखे पंहिंजनि मक़सदनि खां वधीक क़ौमी मक़सद अज़ीज़ हूंदा। गालो ही कुछ करण वारा है, इन्हनि ते पूरी पूरी नज़र रखो, ठीकु आहे? जेकॾहिं इहा ॻाल्हि मञी ऐं मूंसां कसम था खणो त पोइ मां तव्हां सां गॾिजण लाइ तयारु आहियां। अञा फ़ैसिलो निबिरियो नाहे छा? इन फ़ैसिले में वॾी गेल थींदी, सालनि जा मसला उते निबरदा, पोइ एतिरो जल्दी ते फ़ैसिलो कोन निबरंदो। खुदा करे त को ख़ैर थी वञे। मरनि या बचनि उनमें असांजो छा? जेकॾहिं हिते माण्हू मरनि था, खून थियनि था, त पोइ शादी जे चकर में केरु फासंदो? कंहिंखां पैसा कढंदासीं? सभु कोई ख़ौफ़ में वरतल आहे। इहा ॻाल्हि बि तुंहिंजी सही आहे सोट। इन करे चवां थी त दुआ कर त ख़ैर थी वञे, त हितां खां ॿ टे रख रेड़े हलूं, त पोइ पाण में वञी वड़ी मरनि। रबन छा ॻाल्हि आहे? छो अची परेशान थियो आहे? मीरा, मां हिते बीह रही से मरण जो इंतज़ार नथो करे सघां। इन खां पहिरियां जेको वॾो नुक़सानु थियो, मूंखे इजाज़त ॾे त मां होॾे वञां। ऐं ॿी ॻाल्हि, त हाणे तूं बि हिते महफ़ूज़ आहीं, हिते तोखे को बि ख़तरो न आहे। तूं हाकिम खान ऐं कमाल खान जे माण्हुनि खां तमामु घणो परे आहीं। रबन, जेकर तूं हक़ ऐं सच लाइ विढ़ण थो चाहीं त मां तोखे कान रोकींदसि, बल्कि मुंहिंजी पंहिंजी दिलि थी चवे त हिन जंग में मां बि हथियार खणी तोसां गॾु लही पवां। मीरा, अञा उहो वक़्तु आयो न आहे। जेकॾहिं उहो वक़्तु अची वियो न त मां तोखे रोकींदुसि कोन। बाक़ी हाणे मां माठ करे कोन वेहंदुसि।
जेसि ताईं धरतीअ ते ज़ालिम आहिनि न उन सां जंग चोटींदो रहंदुसि। रबन तो मथां मुंहिंजो जिकर को हक़ आहे त ही वक़्तु आहे हुन हक़ खे अदा करण। मां अॼु खां ई बेवाह जो जोड़ो पाए थी छॾी ऐं ख़ुदा न ख़ास्ता जेकर हिन हक़ ऐं सच जी जंग में विढ़ंदे तूं मारिजी बि पए न त ॾुख न कंदीसि, बल्कि मूंखे तो मथां फ़ख्रु हूंदो। मां बि पंहिंजे सर मथां कफन ॿधे निकिरां थो ऐं अॼु इहो कसम खणां थो जेसि ताईं धरतीअ ते आख़िरी ज़ालिम ज़िंदा आहे न ओसि ताईं हुन सां विढ़ंदो रहंदुसि। इन वक़्तु तव्हां सभिनी जूं अखियूं मूं तरफ़ां पूरियल आहिनि। तव्हांजे कननि में कपाए विधी वई आहे त जीअं तव्हां हक़ ऐं सच खे ॿुधी न सघो। तव्हांजो ज़मीर मरी चुको आहे, पर वरी बि को आहे जेको तव्हांजे मुअल ज़मीर खे झंझोड़ण जी कोशिश थो करे। तव्हां मुंहिंजे लाइ न सोचो, पंहिंजे ईंदड़ मुस्तक़बिल लाइ सोचो। असां जूं ज़िंदगियूं त कारी रात में गुज़री वयूं, त छा तव्हां पंहिंजे ईंदड़ नस्ल लाइ उहा ई कारी रात छॾियूं हलिया हलंदो? पोइ असांजो मुस्तक़बिल असांखे माफ़ कंदो? छा तारीख़ असांखे माफ़ कंदी? असां पंहिंजे किरदार खे बदनिमा दाग बणाए छॾियो आहे, जेको तारीख़ जे वर्कनि में लिखियो वेंदो ऐं इहो बि लिखियो वेंदो त चंद ज़ालिमनि असांजे अखियुनि जे अॻियां असांजी पूरी क़ौम खे गुलाम बणाए छॾियो। असां पंहिंजी आज़ादी लाइ अंग्रेज़नि खे त हितां भॼाए कढियो, पर तव्हां पंहिंजे पंहिंजे गिरेबान में जाती पाए ॾिसो। इन जाहिल ऐं मुर्दा क़ौम खे रोह भरण जी कोशिश थो करे, कुझु बि कोन थींदुसि कमाल खान। ऐं पंहिंजे ज़मीर खां इहो फ़ैसिलो वठो त छा असां आज़ाद क़ौम बणिजी विया आहियूं? जेकॾहिं असां आज़ाद क़ौम आहियूं त पोइ मां फ़ख्र सां मरण पसंदि कंदुसि ऐं हिन धरतीअ में दफ़न थी वेंदुसि ऐं अमन जे अलम हेठां दफ़न थी वेंदुसि। पर जेकॾहिं असां अञा बि गुलाम क़ौम आहियूं त पोइ मां आख़िरी वसियत इहा ई कंदुसि, जॾहिं मां मरी वञा त मुंहिंजी क़बर हिन गुलाम क़ौम जे विच में न ठाहिजो, पर मुंहिंजे जिस्म खे साड़े खाक खे हवा में उॾारे छॾिजो। घटि में घटि मरण खां पोइ आज़ाद फिज़ा में घुमी त सघंदुसि। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।